सोचियो सरकारी रिकॉर्ड चवे थो त गोदामुनि में हज़ारें टन कणक महफ़ूज़ पियल आहे। स्टॉक रजिस्टर भरियल आहिनि, अंग अखर मुकमल आहिनि ऐं कागज़नि ते सभु कुझु ठीक नज़र अची रहियो आहे। पर जॾहिं जांच टीमूं गोदामनि ताईं पहुतियूं त मंज़र ई ॿिया हुआ। जिते कागज़नि में कणक जा जबल मौजूद हुआ, उते हक़ीक़त में ख़ाली जायूं नज़र आयूं। जिते हज़ारें बोरियूं हुजण घुरिजनि हा, उते हिकु अहिड़ी कहाणी साम्हूं अचणु शुरू थी जंहिं सिंध जे फूड खाते जे निज़ाम बाबति केतिरा ई सवाल उथारे छॾिया। कंदकोट खां बदीन, दादू खां शहीद बेनज़ीराबाद ऐं हैदराबाद ताईं जांच दौरान मुबैना तौर ते कणक जी खोट, जाली डिस्पैच ऐं रिकॉर्ड में हेर फेर जा इंकशाफ साम्हूं आया। कंदकोट में तक़रीबन 10,000 मैट्रिक टन कणक जी खुर्द-बुर्द जो इल्ज़ाम लॻायो वियो, जंहिं जी मालियत किरोड़ें रुपयनि में ॿुधाई पई वञे। दादू जे जोही मर्कज़ ते 28,000 खां वधीक कणक जा थेला ग़ाइब हुजण जो इंकशाफ थियो। शहीद बेनज़ीराबाद में त सूरतहाल वधीक हैरान कंदड़ हुई, जिते 1 लख खां वधीक पीवी बैग्स जी खोट ऐं जाली डिस्पैच जा इल्ज़ाम साम्हूं आया। जांच रिपोर्ट्स खां पोइ फूड खाते 5 ऑफिसर्स ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई। मलक शेर शेख फूड इंस्पेक्टर कंदकोट ते लॻभॻ 10,000 मैट्रिक टन कणक जी खुर्द-बुर्द जो इल्ज़ाम लॻायो वियो, जॾहिं त 78 करोड़ 36 लख रुपयनि जी वसूली जो हुकुम ॾिनो वियो। हबीबुल्ला आबड़ो, फूड सुपरवाइज़र गुलाची बदीन खे बैग्स जी खोट ते नौकरी तां बरतरफ़ कंदे 8 करोड़ 79 लख रुपयनि जी वसूली मुक़रर कई वई। अली असगर पंवर, फूड सुपरवाइज़र जोही दादू ते 28,000 खां वधीक कणक जे थेलनि जी खुर्द-बुर्द जो इल्ज़ाम लॻायो पियो, जॾहिं त 38 करोड़ 22 लख रुपयनि जी वसूली जो हुकुम जारी थियो। दीदार हुसैन मक्सी, फूड सुपरवाइज़र शहीद बेनज़ीराबाद ते 1 लख खां वधीक पीवी बैग्स जी खोट ऐं जाली डिस्पैच जा इल्ज़ाम लॻाया विया, जंहिं ते 1 अरब 19 करोड़ रुपयनि जी वसूली मुक़रर कई वई। मोहम्मद अली मक्सी, फूड इंस्पेक्टर हाली रोड हैदराबाद ते कणक में मिलावट, खोट ऐं खुर्द-बुर्द जा इल्ज़ाम लॻाया विया ऐं 20 करोड़ 83 लख रुपयनि जी वसूली जो हुकुम ॾिनो वियो। पर असुल सवाल अञा बि बाक़ी आहे। जेकॾहिं कणक गोदामनि में मौजूद न हुई त पोइ सालनि ताईं सरकारी रिकॉर्ड में उहा मौजूद कीअं ॾेखारी वेंदी रही? छा स्टॉक जी चकास जो निज़ाम नाकाम थी वियो? छा रुगो कागज़ी कार्रवाई ते भरोसो कयो वियो? या वरी हिन सॼे मामले में उहे चेहरा बि शामिल आहिनि जेके अञा ताईं मंज़र ते न आया आहिनि? खुराक वारे वज़ीर मखदूम महबूबुज़्ज़मान 5 ऑफिसर्स खे बरतरफ़ करणु, 2 अरब 65 करोड़ रुपयनि खां वधीक रिकवरी कराइण ऐं केस एंटी करप्शन हवाले करण जा हुकुम जारी कया आहिनि। हाणे नज़रूं ईंदड़ जांच ते आहिनि। छा अरबें रुपयनि जे नुक़सान जे असुल ज़िम्मेवारनि खे वाइको कयो वेंदो? छा सरकारी ख़ज़ाने खे थियल नुक़सान वापसि हासिल थी सघंदो? ऐं सभ खां अहम सवाल, छा सिंध जे फूड खाते मां अहिड़े क़िस्म जी करप्शन जो मुस्तक़िल ख़ात्मो मुमकिन बणिजी सघंदो? फ़िलहाल हिकु ॻाल्हि वाज़े आहे, कणक रुगो कागज़नि में मौजूद हुई वारो इंकशाफ सिर्फ़ चंद ऑफिसर्स जो मामलो न, पर हिकु अहिड़ो सवाल बणिजी चुको आहे जेको सॼे निज़ाम जी शिफ़ाफ़ियत, निगरानी ऐं जवाबदेही ते सवालिया निशान लॻाए रहियो आहे। ऐं हाणे सॼी सिंध इंतज़ार में आहे। हक़ीक़त साम्हूं ईंदी या ही कहाणी बि फाइलनि जे ढेर हेठां दॿिजी वेंदी।